नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। आवां इस्लामाबाद खां ख़बर ॾींदालूं। गॾियल क़ौमुनि में पाकिस्तान जे अॻूणे सफ़ीर डॉक्टर मलिहा लोधी चयो आहे त जदीद हथियारनि जे ख़रीदारी सां भारत ख़िते में ताक़त जो तवाज़ुन बिगड़े रहियो आहे। हथियारनि जे रोकथाम ते कमु कंदड़ गॾियल क़ौमुनि जे कमेटी में ख़िताब कंदे हिन चयो त भारत जूं अस्करी ऐं जारहाना पॉलिसियूं इन जे इंतहापसंद रवैये जी अक्कासी आहे। हिन चयो त भारतीय जारहाना उज़म ख़िते जे अमन ऐं सलामती जे लाइ वॾो ख़तरो आहे। हिन चयो त पुलवामा वाक़िए खां पोइ भारतीय जारहानियत ऐं बिना कंहिं बुनियाद ते पाकिस्तान ते हमलो नापाक भारतीय अज़मनि जो सबूत आहे। मलिहा लोधी चयो त कश्मीर में ॾाढ वधाइण जे लाइ भारत जे ताज़नि गैरक़ानूनी क़दमनि ख़िते मथां सख़्त ख़तरा लागू करे छॾिया आहिनि। हिन चयो त पाकिस्तान ख़िते में डिघे अमन जो ख़्वाहिशमंद आहे त जीअं अवाम खे फलाह ऐं बहबूद ते ध्यानु ॾेई सघिजे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।